रहीम एडवोकेट सैयद शमशाद अली शाह। जी त सर अॼु असांजी PLF ज़िले खैरपुर जी बॉडी जंहिंजो प्रेसिडेंट आहे मसूद नबी डोगर साहब ऐं डिविज़नल प्रेसिडेंट आहे लियाकत अली शर साहब जी निगरानी में ही जेको आहे मीटिंग घुराई वई। ऐं हर साल PLF जे मातहत हीअ मीटिंग जेका आहे जेका डिस्ट्रिक्ट बार जी इलेक्शन थींदी आहे उन में हिकिड़ा मेंबर चॉइस कंदा आहिनि त केरु प्रेसिडेंट ते अचे थो केरु जनरल सेक्रेटरी। उहा जनरल बॉडी घुराई वई तंहिंमां असांजे प्रेसिडेंट जेको ज़िले आहे मसूद नबी डोगर साहब लियाकत साहब वारा सभु चॉइस कयूं त भई असांजो जेको प्रेसिडेंट उम्मीदवार आहे उहो आहे एजाज़ अली चांडियो साहब ऐं जनरल सेक्रेटरी ते आहे अल्ताफ़ हुसैन मरी साहब जेके इनशाला ईंदड़ कॉन्टेस्ट कंदा इलेक्शन अॻिते इनशाला तव्हांजे साम्हूं आहे। ऐं मां तमामु घणो थोराइतो आहियां परवाज़ चैनल जो परवाज़ न्यूज़ जो जेका असां वकीलनि सां ऐं हर दफ़े गॾु हूंदी आहे लाइव असांखे खणंदा आहिनि ऐं परवाज़ न्यूज़ हर प्रोग्राम में असांखे कवरेज ॾींदी आहे सुठे नमूने सां। असां थोराइता आहियूं परवाज़ चैनल जा परवाज़ न्यूज़ जा। वॾी महिरबानी अव्हांजी जो असां सां साथ ॾींदा आहियो। थैंक यू सर।